अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहराब टीवी में भली कार मां हाँ मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान में इक़्तिदार जी तब्दीली बहितरीन शइ हूंदी ऐं उहा थी सघे थी। उहे 47 सालनि खां रुगो ॻाल्हियूं ई करे रहिया आहिनि। दुनिया जो सभ खां वॾो जंगी ॿेड़ो विच ओभर मोकिले रहिया आहियूं। ईरान सां डील न थी त असांखे उन जी ज़रूरत पवंदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त असांजो हिकु ॿेड़ो अॻु ई विच ओभर में मौजूदु आहे। ईरान खे संगीन नतीजनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। असीं चाहियूं था त ईरान सां डील थिए। वफ़ाक़ी गैर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त इस्लामाबाद जेल मुकमल थींदो त पीटीआई चेयरमैन खे उते मुंतक़िल कयो वेंदो। इस्लामाबाद जेल 2 महीननि में मुकमल थी वेंदो। जेल अंदरि समूरियूं तिबी सहूलियतूं मौजूदु आहिनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे गैर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पीटीआई बानी खे सज़ा इस्लामाबाद जी अदालत मां मिली, खेसि इस्लामाबाद जेल मुंतक़िल कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त गुल प्लाज़ा साने जी ज़िम्मेवारी तस्लीम करियां थो। को बि हादसो थिए थो त उन जी ज़िम्मेवार हुकूमत हूंदी आहे। अदालती कमीशन जांच करे रही आहे। गुल प्लाज़ा जे मालिक गैर क़ानूनी तौर ते फ्लोर क़ाइमु कया। गुल प्लाज़ा जे निकिरण वारे रस्ते ते गैर क़ानूनी रुकावटूं तामीर थियल हुयूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त हर इमारत हुकूमत जी मंज़ूर थियल डिज़ाइन त ठहे थी। जेकॾहिं दुकान या फ्लैट ख़रीद कनि था त सिक्योरिटी जा इंतज़ाम ॾिसी वठनि। तस्लीम करियो था त एतिरा साल गुज़रण बावजूदि पाणी जो मसइलो हल न करे सघिया आहियूं। सिविल सोसाइटी जे सहकार खां सवाइ को बि मसइलो हल थियणु मुमकिन न आहे।